अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दो में माजिद टालपुर भी एंटर थी चुको आहे, नसरीन नाज़ भी ऐं नाले वारी अदाकारा हुआ ज़ुल्फ़ी शाह भी दो ड्रामो में शामिल थी चुको आहे। उन सां गॾु मीरा अली दो ड्रामो में शामिल थी चुकी आहे ऐं तव्हांजो पसंदीदा अदाकार इरफ़ान शेख भी आहे। जी हाँ दोस्तों, डॉक्टर नेक मोहम्मद भट्टी भी दो ड्रामो में सीनियर आर्टिस्ट आयो। उन सां गॾु ख़ुदि असद कुरैशी सीनियर आर्टिस्ट ऐं इन सां गॾु सैयद महबूब शाह पाण सीनियर आर्टिस्ट आहे, दो ड्रामो में एंटर थी चुको आहे। शाहिद राजपूत भी एंटर थी चुको आहे दो ड्रामो में ऐं गज़ाला एंजल दो ड्रामो में ख़ूबसूरत अदाकारा हुआ एंटर थी चुकी आहे ऐं अहमद अली शेख ॾाढो खूनी अदाकारा हुआ विलन, इहो भी एंटर थी चुको आहे दो ड्रामो में। ये बेहतरीन ऐं तव्हांजा पसंदीदा अदाकारा आहिनि, अदाकाराऊं ऐं अदाकार मौजूदु आहिनि ऐं साईं निसार शाह, साईं फ़खरुद्दीन शाह भी हिन ड्रामे में एंटर थी चुको आहे। तव्हांजो पसंदीदा अदाकार अली हसन चढ़ण भी हिन ड्रामे में दो ड्रामो में एंटर थी चुको आहे। कायनात दो ड्रामो में नंढड़ी जेको आहे इहा भी एंटर थी चुकी आहे। अकील कुरैशी दो ड्रामो में एंटर थी चुको आहे। ख़ुदि साईं निसार शाह एंटर थी चुको आहे, दो ड्रामो में कास्ट थी चुको आहे। मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग ख़ुदि डायरेक्टर ऐं अदाकार एंटर थी चुको आहे। साईं फ़खरुद्दीन शाह जिलानी साहब भी आहे दो ड्रामो में। इन सां गॾु अगरि साम्हूं ॾिसी रहिया हो अलाए केतिरा अदाकार आहिनि ऐं सिद्रा शेख भी आहे। काफ़ी सुठा अदाकार आहिनि। तव्हांजो सोढल भी आहे इरफ़ान शेख ऐं इन सां गॾु किशोर जीवन भी आहे, बेहतरीन ख़ूबसूरत अदाकारा हुआ ऐं लाइबा बलोच भी आहे। किशोर जीवन मुंहिंजे ख़्याल में हवेली ड्रामे में असद कुरैशी धीउ जो जेको आहे न किरदारु कयो हुयो ऐं नसरीन नाज़ मैडम नसरीन नाज़ भी आहे सीनियर अदाकारा हुआ ऐं ज़रीना कीरियो साहब भी आहे, ॾाढी ख़ूबसूरत अदाकारा हुआ। इहो दो ड्रामो में इसरार लगारी भी एंटर थी चुको आहे। इहे सभु दो अदाकार ड्रामे जा अदाकार आहिनि ऐं इहो तमामु जल्द शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे। रफ़ीक इसानी साहब भी आहे हिन ड्रामे में ऐं कायनात भी आहे। वीडियो पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।